दोस्तों मैं शाहिद खुशबू ऐं ॾिसी रहिया आहियो शाहिद खुशबू ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जेका तव्हांखे वीडियो जी मां ख़बर ॾियण वारो आहियां दुलाब ड्रामे जे बारे में, जेका कल्ह मूं अपडेट ॾिनी हुई ऐं मीर जी जेका मां वीडियो शेयर कई पंहिंजे इन यूट्यूब चैनल ते, तव्हां ॾिठी हूंदी ऐं काफ़ी दोस्तनि इहा मैसेज कयो त दुलाब ड्रामे जी आख़िर कहाणी छा आहे, कहाणी असांखे ॿुधायो, इन में कहाणी छा आहे, अदाकार केरु आहिनि। अॼु उन्हनि दोस्तनि जे लाइ हीअ वीडियो आहे ऐं उन्हनि दोस्तनि खे मां चवंदुसि त हीअ वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। अॼु तव्हांखे सॼी क्लियर करे मां ॿुधायां थो दुलाब ड्रामे जे बारे में, ऐं जेका बि दुलाब ड्रामे जी असांजे वटि सचाई हूंदी तव्हां ताईं शेयर कंदासीं। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सभ खां पहिरियां मां ई ॿुधाईंदो आयुसि तव्हांखे हर ड्रामे जे बारे में, ऐं महीने ॾेढ खां वठी मां लगातार इहो ॿुधाए रहियो हुउसि त दुलाब ड्रामो हिकु सोप सीरियल अची रहियो आहे। ऐं उनजो सबूत कल्ह मीर जी वीडियो मां तव्हां सां शेयर कई, जंहिंमें वीर वाज़े करे ॿुधाए पियो, यानी इरफान शेख साहब, त दुलाब ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो, फर्ज़ंद मलिक खजू साहब डायरेक्टर आहे, लाला ज़हूर साहब बि डायरेक्टर आहे, उनजी डायरेक्शन में हीउ ड्रामो अची रहियो आहे। ऐं मुंहिंजी उहा वीडियो काफ़ी दोस्तनि पसंदि कई ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट ॾाढा कया ऐं पुछूं त इनजी कहाणी आख़िर छा आहे। ऐं उनजी कहाणी ॿुधाइण जे लाइ मां तव्हां सां अॼु मां जो साम्हूं वेही करे वीडियो ठाहे ऐं तव्हांखे क्लियर करे ॿुधायां त आख़िरकार दुलाब ड्रामे जी कहाणी छा आहे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि, दुलाब ड्रामे जी अञा शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे। जी हाँ दोस्तो, शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे, अदाकार काश थी विया आहिनि ऐं कुझु अदाकारनि जूं तस्वीरूं असां वटि पुॼियूं आहिनि। पहिरियों त फर्ज़ंद मलिक खजू, यानी जेको पीरू हुयो ज़हर ज़िंदगी ड्रामे में, उहो त पको इन ड्रामे में आहे। ऐं ॿिए नंबर ते इरफान शेख साहब बि थी सघे थो, ऐं कुझु ॿिया अदाकार नवां आया आहिनि जिन तस्वीरां असां वटि पुॼियूं आहिनि, लेकिन उन्हनि जी नाले जी अञा कंहिंखे बि ख़बर न आहे नाला छा आहिनि। उहे नवां अदाकार आहिनि ऐं जेको आहे अदाकारनि जे अञा मां इन में लॻो पियो आहियां कोशिशि में, ऐं राब्ता लॻा पिया आहिनि मुंहिंजा अदाकारनि सां त बाबा इन जा वॾा अदाकार कहिड़ा आहिनि इन दुलाब ड्रामे में, नंढा अदाकार कहिड़ा आहिनि, नाला तफ़सील सां ॾियो। ऐं कुझु आया आहिनि असां वटि, कुझु अञा मालूमात न आई आहे। इन जे करे असां इन शइ जे लाइ लॻा पिया आहियूं ऐं पूरी जीअं सभिनी अदाकारनि जा नाला वग़ैरह अची वेंदा, उहा प्रैक्टिकली वीडियो मां ॿी ठाहे करे उन में उन्हनि अदाकारनि जा फ़ोटू बि शेयर कंदुसि। दुलाब ड्रामे में सोप सीरियल में हीअ अदाकार आहिनि ऐं हीअ जेको आहे उहे नाला आहिनि अदाकारनि जा, ऐं सभु नंबरवार उहे सभु कुझु मां तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं लेकिन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि जेका मूं ॾे कमेंट कया, बाबा इनजी आख़िर कहाणी छा आहे, ऐं अॼु उहा कहाणी जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तो दुलाब ड्रामे जी कहाणी अहिड़ी हूंदी जीअं हाणे तकरार ड्रामे जी कहाणी आहे, लेकिन थोरी इन खां मुख़्तलिफ़ हूंदी, ज़हर ज़िंदगी सां गॾिजी सघे थी थोरी घणी। हाणे मोहब्बतनि जो माग जेको ड्रामो हुयो उहो थोरो अञा अलॻि मुख़्तलिफ़ हुयो। हा, ॿी ॻाल्हि त इहा, मोहब्बतनि जो माग ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां अपडेट मूं ॾिनी हुई, जॾहिं फर्ज़ंद मलिक खजू साहब सां मूं ॻाल्हायो, उन चयो असांजो हिकु मोहब्बतनि जो माग ड्रामो अची रहियो आहे। वीडियो कॉल ते मूं ॻाल्हायो, उहा वीडियो बि मां शेयर कई, अॼु बि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते इन ते पई आहे, जंहिंमें मां फर्ज़ंद मलिक खजू डायरेक्टर साहब सां ॻाल्हायां पियो। मां उहा वीडियो रिकॉर्ड करे शेयर करे छॾी हुई ऐं उन मां क्लियर ॿुधायो त मोहब्बतनि जो माग ड्रामो ईंदो। उहो आयो ड्रामो, हली बि वियो, ख़तमु बि थी वियो, ऐं उहो असांजी हिकु सचाई जो सबूत आहे। हाणे मुंहिंजी इहा कोशिशि आहे त दुलाब ड्रामे जी पूरी जेका अपडेट आणियां। हलूं था कहाणी दोस्तो अहिड़ी हूंदी जेका ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि, लेकिन मुंहिंजे ख़्याल में दुलाब ड्रामे जी कहाणी सभ खां बहितर थी सघे थी। छाजे करे दुलाब ड्रामो हिकु अहिड़ो मतिलबु सोप सीरियल थी सघे थो ऐं जेको ज़हर ज़िंदगी या ऐं तकरार खे बि टक्कर ॾिए, अहिड़ो मतिलबु हिकिड़ो सोप सीरियल थी सघे थो। ऐं जेको हीउ तयारु करे रहिया आहिनि ऐं इन जी शूटिंग थी रही आहे ऐं इन जी रिकॉर्डिंग पूरी जॾहिं थींदी, पहिरियों स्पेल जॾहिं इन जो मुकमिल थींदो, पोइ इहो ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं पहिरियों स्पेल मुकमिल थियण में दोस्तो हिकिड़े स्पेल में 25 क़िस्ता हूंदियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में। 25 क़िस्ता जॾहिं मुकमिल थींदियूं, पोइ उहो पहिरियों स्पेल स्टार्ट थी वेंदो ऐं उनजो प्रोमो टीज़र सिंध टीवी ते तव्हांखे नज़र अची वेंदो। सिंध टीवी त जेको आहे आयो त सम्झो तव्हां वटि पुॼी वियो। ऐं इन जे बारे में तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मां काफ़ी कोशिशि में आहियां त क्लियर कहाणी उन्हनि खां ज़ाहिर थी अचे, उहा बि जेको आहे तव्हां सां शेयर कयां त आख़िरकार क्लियर कट कहाणी छा आहे इन जी। जीअं क्लियर कट कहाणी असांखे मिली वई, उहा तव्हां सां शेयर करे छॾींदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदासीं
त बाबा हिन ड्रामे जी ही कहाणी, ही अदाकार ऐं हिन जाइ ते इहो शूट थी रहियो आहे ऐं ही मेगा सोप सीरियल आहे या नंढो सीरियल आहे। मुंहिंजे ख़्याल में सोप सीरियल आहे, वॾो सोप सीरियल आहे। पोइ जेतिरो वक़्तु हलियो इहो दोस्तो हलंदो, मोहब्बतन माग ड्रामो जेको ख़तमु थियो उन जी जाइ ते हलंदो ऐं उन जी जाइ ते हलियो त पोइ जेको आहे अॻिते वरी तकरार ड्रामो जीअं हाणे एंड थियण ते पुॻो आहे, वेझो पुॻो आहे, उन जी जाइ ते वरी ॿियो सोप सीरियल ठाहींदा, उहो बि हली वेंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि दोस्तो मां तव्हां सां इहा शेयर कयां, हीउ जेको तकरार ड्रामो आहे इन जो बि आख़िरी स्पेल हली रहियो आहे, इहो बि तमामु जल्द ख़तमु थी वेंदो ऐं जीअं तमामु जल्द ख़तमु थियो ऐं ॿियो इन जाइ ते को न को ड्रामो वरी हिकु सोप सीरियल वरी इन जो स्टार्ट कयो वेंदो। उन जी बि जीअं अपडेट असां वटि पुगी उहो वरी असां तव्हां ताईं पुॼाए छॾींदासीं, तव्हां खां का ॻाल्हि न लिकाईंदासीं ऐं हर ॻाल्हि तव्हां ते पुॼाईंदासीं। हीउ शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल पुराणो चैनल आहे, लगातार हर शोबे जे हवाले सां ख़बर ॾींदो रहे थो ऐं दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त ऐं जीअं तकरार ड्रामे जो स्पेल ख़तमु थियो ऐं त पोइ उन जी ॼाण तमामु जल्द उहा बि साम्हूं अचण वारी आहे ख़बर त नेक्स्ट ॿियो कहिड़ो जेको आहे सीरियल आहे। थी सघे थो तकरार ड्रामे जी जाइ ते फ़िलहालु को नंढो हल्को फुल्को सोप सीरियल न, ख़ाली सीरियल ड्रामो हलाए छॾनि, मिनी सीरियल हलाए छॾनि, जेसीं ताईं वॾे सीरियल ड्रामे जी का रिकॉर्डिंग शूटिंग जा कहाणी स्टार्ट थिए। अहिड़े हिसाब सां थी सघे थो इहो बि तमामु जल्द थियण वारो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, काफ़ी दोस्त आहिनि कमेंट कया, एतिरा कमेंट कया, उन कमेंट जो जवाबु ॾियण जे लाइ मां अॼु साम्हूं आयुसि बाबा इहे दुलाब ड्रामे जे बारे में। ऐं हिकिड़ो दोस्त असांजो अहिड़ो बहितरीनु दोस्त आहे जेको हर वीडियो जो कमेंट करे रहियो आहे असद कुरैशी जे नंबर जे बारे में। हाणे कमेंट में त मां हुनजो हर में कमेंट जो जवाबु नथो ॾेई सघां, लेकिन हिन वीडियो में मुंहिंजे दोस्त खे ॿुधायां थो, दिलबर असद कुरैशी जो नंबर ॾियणु वॾो मुश्किल कमु आहे, असांखे मना थियल आहे, छा कयूं? ऐं तुंहिंजो हर बार मैसेज अचे थो त नंबर ॾे कीअं बि करे। बहरहाल मां इन कोशिशि में आहियां, नंबर जी इजाज़त मिली त मां तोखे पर्सनल ते नंबर ॾेई छॾींदुसि, पर नंबर मां इशू नथो करे सघां। यूट्यूब ते अदाकारनि सां वरी मसइला थींदा आहिनि, उन्हनि खे माण्हू तंग कंदा आहिनि ऐं पोइ हू नंबर ई पंहिंजो उहो बंदि करे छॾींदा आहिनि। वजह इहा, ॿी वरी अहिड़ी का वजह न आहे। ऐं बाक़ी हलूं था अॻिते पंहिंजी कहाणी तरफ़ दोस्तो। ऐं दुलाब ड्रामो ऐं जेको आहे इहो तमामु जल्द स्टार्ट थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका ड्रामा नथा हलनि, माण्हू काफ़ी कमेंट करे रहिया आहिनि यार वजह कहिड़ी आहे, कुझु ॿियो त हलायो वञे न, ॿ टे ॾींहं ड्रामो को आयो ई न आहे ऐं कुझु त हलायो वञे। दोस्तो उन वटि हिन टाइम मटीरियल मौजूदु न आहे, मटीरियल जो मतिलबु आहे हिन टाइम को उन वटि ड्रामो मौजूदु न आहे त छा हलाइनि। हिकिड़ो ड्रामो तयारु थियलु हूंदो आहे उहो पोइ हलंदो आहे, हिन टाइम उन्हनि वटि को अहिड़ो ड्रामो मतिलबु मौजूदु न आहे, इन टाइम इन जे करे उन जी जाइ ते हलाए छॾनि। मिनी सीरियल हूंदा आहिनि ठहियलु, उहे बि हिन वटि मौजूदु न आहिनि, न त हे 3-4 ॼणा जेका ख़ाली चैनल पियो रहियो आहे ऐं सिंध टीवी वारनि जो, न त हिते को न को हलाए छॾनि हा ड्रामो ऐं देरी न थिए न। केरु चवंदो असांजो चैनल बंदि थिए, केरु चवंदो असांजा व्यूज़ न अचनि, हर कोई इहो सोचींदो आहे त असां पंहिंजे टाइम ते वीडियो ॾींदा अचूं ऐं असांजा जेका ऑडियन आहे उहो ऑडियन करे बोर न थिए ऐं असांजे ऑडियन टाइम सां असांजी वीडियो ॾिसंदी रहे ऐं असांजा व्यूज़ वधंदा रहनि, असांजा सब्सक्राइबर वधंदा रहनि। उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे, लेकिन उहे टाइम ते ॾींदा आहिनि पर हुननि वटि मटीरियल मौजूदु न आहे। वजह इहा आहे, मटीरियल जॾहिं हूंदो त हर शइ ओके थी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿी ॻाल्हि इहा शेयर तव्हां सां कयां, हीअ जेका सोप सीरियल हाणे अची रहिया आहिनि इहे सिंध जा हिकु बहितरीनु सीरियल आहिनि। दुलाब बि हिकु, काफ़ी दोस्तनि मूं वटि मैसेज कयो यार दुलाब जो मतिलबु छा आहे, त हिकिड़े दोस्त मैसेज कयो जी सऊदी वारे दुबई मां मैसेज कयईं, उन चयो दुलाब जो मतिलबु असां वटि अरबी में इहो आहे, अलमारी खे दुलाब चवंदा आहिनि। हाणे हीअ थी सघे थो सिंधी में दुलाब जो मतिलबु अॼु ताईं कंहिंखे ख़बर न आहे, थी सघे थो अरबी लफ़्ज़ मां इहो खयों हुजनि, दुलाब अलमारी हुजे। अलमारी मतिलबु हिकु अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिंमें माण्हू सामान कपिड़ा वग़ैरह टंगींदो आहे, रखंदो आहे। थी सघे थो हे बि अहिड़ी हुजे त यानी कंहिं न्याणी जी हुजे, कंहिं ते हुजे बाबा इन खे तूं क़ैद करे छॾियो आहे अलमारी में, मतिलबु घर में, घर खे अलमारी बि चयो वेंदो आहे, त उन जे मथां का न्याणी जे मथां का कहाणी हुजे, अहिड़े हिसाब सां हूंदी, थी सघे थो। लेकिन हक़ीक़त पुछो दुलाब जो मतिलबु मां बि पहिरियों जॻह ॿुधां थो अहिड़ो। अगरि तव्हां दोस्तनि में कंहिंखे ख़बर आहे दुलाब जो मतिलबु छा आहे
त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। जंहिंखे कुझु जेको बि सम्झ में अचे त कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त असांखे ख़बर पवे। ॾिसूं दुलाब जो कहिड़ी ॿोली में कंहिंखे छा चयो वेंदो आहे, सिंधी में छा आहे, अरबी में छा आहे, उर्दू में, पश्तो में, मतिलबु जेका ॿोली आहे बलोची में इहो ज़रूरु ॿुधाइजो दुलाब जो मतिलबु छा आहे। काफ़ी दोस्तनि इहे मूं ॾे मतिलबु कमेंट कया यार दुलाब जो मतिलबु हीअ बि थी सघे थो, हीअ बि थी सघे थो। ऐं उन्हनि दोस्तनि जा मतिलबु वॾियूं महिरबानियूं, शुक्रिया उन्हनि दोस्तनि जो लख कुर्ब जेको असांजी वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं कमेंट कंदा आहिनि। ऐं उन दोस्तनि जा मां थोराईंदो आहियां। ऐं काफ़ी दोस्तनि इहो मैसेज कया त यार कुझु कोशिशि कर असांखे हिकिड़ो मतिलबु वधीक न असां हिकु अधु नंबर असां ताईं पहुचाए। ऐं काफ़ी दोस्तनि जेका मूं प्ले लिस्ट अदाकारनि जी ठाहे रखी जंहिंमें हर अदाकार जो नंबर आहे, मां पोइ किस्ते में ॿुधायो त काफ़ी दोस्त विया उहो प्ले लिस्ट खोले उन में घणनि दोस्तनि उहे नंबर खयां ऐं मूं ॾे मैसेज कयूं असां नंबर जो कमेंट में कयूं त असांखे नंबर मिलिया आहिनि। ऐं उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जो शौक़ु पूरो थी वियो। सिर्फ़ु उते असद कुरैशी जो नंबर न आहे, ॿियो सभिनी जो नंबर आहिनि उन प्ले लिस्ट में। उन प्ले लिस्ट जो नालो आहे सिंधी एक्टर फ़ोन नंबर लिस्ट। काफ़ी दोस्त विया ऐं तव्हां न ॾिठो त मुंहिंजे इन चैनल जी प्ले लिस्ट में लिखियलु आहे प्ले लिस्ट जो नालो, उनखे वञी चेक कयो ऐं पोइ वरी कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ॾियो ऐं उन सां राब्ता कयो। घणो कर नंबर इहे माण्हुनि हणी हणी उनखे तपाए छॾियो हूंदो अदाकारनि खे, कंहिंजा खुलियल हूंदा, कंहिं बंदि करे छॾिया हूंदा, कंहिं मटाए छॾिया हूंदा। लेकिन तव्हां पंहिंजी कोशिशि करे ॾिसो, आहे त कोशिशि आहे न, कोशिशि कंदो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां त शाहिद खोसो व्लॉग ते अॻिते बि बहितरीनु ख़बरूं तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं ऐं जेको आहे ड्रामा रिव्यू इन चैनल ते मिलंदा रहंदा। ऐं अदाकारनि जा जेका बि असांजा राब्ता हूंदा आहिनि उहो असां पंहिंजो पको कमु करे पोइ अॻिते कहाणी ॿुधाईंदा आहियूं। हाणे ड्रामा सीरियल हवेली हली रहियो आहे, गुलाम सिंह हली रहियो आहे, उहे बि हिन टाइम हलनि कोन था। हिन टाइम उन्हनि ते बि बंदि लॻा पिया आहिनि, उहे बि ईद जी वजह हुआ, ॿी अहिड़ी का वजह न आहे। ईद जी ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो, फरज़ंद मलिक खजू साहब डायरेक्टर आहे, लाला ज़हूर साहब बि डायरेक्टर आहे, उनजी डायरेक्शन में हीउ ड्रामो अची रहियो आहे। ऐं मुंहिंजी उहा वीडियो काफ़ी दोस्तनि पसंदि कई ऐं काफ़ी दोस्तनि कमेंट ॾाढा कया ऐं पुछूं त इन जी कहाणी आख़िर छा आहे। ऐं उनजी कहाणी ॿुधाइण जे लाइ मां तव्हां सां अॼु मां जो साम्हूं वेही करे वीडियो ठाहे ऐं तव्हांखे क्लियर करे ॿुधायां आख़िरकार दुलाब ड्रामे जी कहाणी छा आहे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि, दुलाब ड्रामे जी अञा शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे। जी हाँ दोस्तो, शूटिंग हाणे स्टार्ट थी आहे, अदाकार काश थी विया आहिनि ऐं कुझु अदाकारनि जूं तस्वीरूं असां वटि पुॼियूं आहिनि। पहिरियों त फरज़ंद मलिक खजू यानी जेको पीरू हुयो ज़हर ज़िंदगी ड्रामे में, उहो त पको इन ड्रामे में आहे। ऐं ॿिए नंबर ते इरफान शेख साहब बि थी सघे थो ऐं कुझु ॿिया अदाकार नवां आया आहिनि जिन तस्वीरां असां वटि पुॼियूं आहिनि, लेकिन उन्हनि जी नाले जी अञा कंहिंखे बि ख़बर न आहे नाला छा आहिनि। उहे नवां अदाकार आहिनि ऐं जेको आहे अदाकारनि जे अञा मां इन में लॻो पियो आहियां कोशिशि में ऐं राब्ता लॻा पिया आहिनि मुंहिंजा अदाकारनि सां त बाबा इन जा वॾा अदाकार कहिड़ा आहिनि, इन दुलाब ड्रामे में नंढा अदाकार कहिड़ा आहिनि, नाला तफ़सील सां ॾियो। ऐं कुझु आया आहिनि असां वटि, कुझु अञा मालूमात न आई आहे। इन जे करे असां इन शइ जे लाइ लॻा पिया आहियूं ऐं पूरी जीअं सभिनी अदाकारनि जा नाला वग़ैरह अची वेंदा, उहा प्रैक्टिकली वीडियो मां ॿी ठाहे करे उन में उन्हनि अदाकारनि जा फ़ोटू बि शेयर कंदुसि। दुलाब ड्रामे में सोप सीरियल में हीअ अदाकार आहिनि ऐं हीअ जेको आहे उहे नाला आहिनि अदाकारनि जा ऐं सभु नंबरवार, उहे सभु कुझु मां तव्हां सां शेयर कंदुसि। ऐं लेकिन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ी दोस्तनि जेका मूं ॾे कमेंट कया बाबा इन जी आख़िर कहाणी छा आहे, ऐं अॼु उहा कहाणी जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। दोस्तो दुलाब ड्रामे जी कहाणी अहिड़ी हूंदी जीअं हाणे तकरार ड्रामे जी कहाणी आहे, लेकिन थोरी इन खां मुख़्तलिफ़ हूंदी, ज़हर ज़िंदगी सां गॾिजी सघे थी थोरी घणी। हाणे मोहब्बतनि जो माग जेको ड्रामो हुयो उहो थोरो अञा अलॻि मुख़्तलिफ़ हुयो। हा, ॿी ॻाल्हि त इहा मोहब्बतनि जो माग ड्रामे जे बारे में बि सभ खां पहिरियां अपडेट मूं ॾिनी हुई जॾहिं फरज़ंद मलिक खजू साहब सां मूं ॻाल्हायो, उन चयो असांजो हिकु मोहब्बतनि जो माग ड्रामो अची रहियो आहे। वीडियो कॉल ते मूं ॻाल्हायो, उहा वीडियो बि मां शेयर कई, अॼु बि मुंहिंजे यूट्यूब चैनल ते इन ते पई आहे जंहिं मां फरज़ंद मलिक खजू डायरेक्टर साहब सां ॻाल्हायां पियो। मां उहा वीडियो रिकॉर्ड करे शेयर करे छॾी हुई ऐं उन मां क्लियर ॿुधायो त मोहब्बतनि जो माग ड्रामो ईंदो। उहो आयो ड्रामो, हली बि वियो, ख़तमु बि थी वियो ऐं उहो असांजी हिकु सचाई जो सबूत आहे।
हाणे मुंहिंजी इहा कोशिशि आहे त दुलार ड्रामे जी पूरी जेका अपडेट आणियां। हलूं था कहाणी दोस्तो अहिड़ी हूंदी जेका ॿिया ड्रामा हली रहिया आहिनि, लेकिन मुंहिंजे ख़्याल में दुलार ड्रामे जी कहाणी सभ खां बहितर थी सघे थी। छाजे करे दुलार ड्रामो हिकु अहिड़ो मतिलबु सोप सीरियल थी सघे थो जेको ज़िंदगी या ऐं तकरार खे बि टक्कर ॾिए। अहिड़ो मतिलबु हिकिड़ो सोप सीरियल थी सघे थो ऐं जेको हीउ तयारु करे रहिया आहिनि ऐं जी शूटिंग थी रही आहे ऐं इन जी रिकॉर्डिंग पूरी जॾहिं थींदी, पहिरियों स्पेल जॾहिं जो मुकमिल थींदो, पोइ इहो ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं पहिरियों स्पेल मुकमिल थियण में दोस्तो हिकिड़े स्पेल में 25 क़िस्ता हूंदियूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में। 25 क़िस्ता जॾहिं मुकमिल थींदियूं पोइ उहो पहिरियों स्पेल स्टार्ट थी वेंदो ऐं उनजो प्रोमो टीज़र सिंध टीवी ते तव्हांखे नज़र अची वेंदो। सिंध टीवी त जेको आहे आयो त सम्झो तव्हां वटि पुॼी वियो। ऐं इन जे बारे में तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त मां काफ़ी कोशिशि में आहियां त क्लियर कहाणी उन खां ज़ाहिर थी अचे, उहा बि जेको आहे तव्हां सां शेयर कयां त आख़िरकार क्लियर कट कहाणी छा आहे इन जी। जीअं क्लियर कट कहाणी असांखे मिली वई उहा तव्हां सां शेयर करे छॾींदासीं ऐं सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त बाबा हिन ड्रामे जी हीअ कहाणी, हीअ अदाकार ऐं हिन जाइ ते इहो शूट थी रहियो आहे ऐं हीअ मेगा सोप सीरियल आहे या नंढो सीरियल आहे। मुंहिंजे ख़्याल में सोप सीरियल आहे, वॾो सोप सीरियल आहे। पोइ जेतिरो वक़्तु हलियो इहो दोस्तो हलंदो, मोहब्बतन माग ड्रामो जेको ख़तमु थियो उन जी जाइ ते हलंदो ऐं उन जी जाइ ते हलियो त पोइ जेको आहे अॻिते वरी तकरार ड्रामो जीअं हाणे एंड थियण ते पुॻो आहे, वेझो पुॻो आहे, उन जी जाइ ते वरी ॿियो सोप सीरियल ठाहींदा, उहो बि हली वेंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि दोस्तो मां तव्हां सां इहा शेयर कयां, हीउ जेको तकरार ड्रामो आहे इन जो बि आख़िरी स्पेल हली रहियो आहे, इहो बि तमामु जल्द ख़तमु थी वेंदो। ऐं जीअं तमामु जल्द ख़तमु थियो ऐं ॿियो इन जाइ ते को न को ड्रामो वरी हिकु सोप सीरियल वरी इन जो स्टार्ट कयो वेंदो। उन जी बि जीअं अपडेट असां वटि पुॻी उहो वरी असां तव्हां ताईं पुॼाए छॾींदासीं। तव्हां खां का ॻाल्हि न लिकाईंदासीं ऐं हर ॻाल्हि तव्हां ते पुॼाईंदासीं। हीउ शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल पुराणो चैनल आहे, लगातार हर शोबे जे हवाले सां ख़बर ॾींदो रहे थो। ऐं दोस्तनि खे मां इहो ॿुधाईंदो हलां त ऐं जीअं तकरार ड्रामे जो स्पेल ख़तमु थियो ऐं त पोइ उन जी ॼाण तमामु जल्द उहा बि साम्हूं अचण वारी आहे ख़बर त नेक्स्ट ॿियो कहिड़ो जेको आहे सीरियल आहे। थी सघे थो तकरार ड्रामे जी जाइ ते फ़िलहालु को नंढो हल्को फुल्को सोप सीरियल न, ख़ाली सीरियल ड्रामो हलाए छॾनि, मिनी सीरियल हलाए छॾनि, जेसीं ताईं वॾे सीरियल ड्रामे जी का रिकॉर्डिंग शूटिंग जा कहाणी स्टार्ट थिए। अहिड़े हिसाब सां थी सघे थो इहो बि तमामु जल्द थियण वारो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, काफ़ी दोस्त आहिनि कमेंट कया, एतिरा कमेंट कया, उन कमेंट जो जवाबु ॾियण जे लाइ मां अॼु साम्हूं आयुसि बाबा इहे दुलार ड्रामे जे बारे में। ऐं हिकिड़ो दोस्त असांजो अहिड़ो बहितरीनु दोस्त आहे जेको हर वीडियो जो कमेंट करे रहियो आहे असद कुरैशी जे नंबर जे बारे में। हाणे कमेंट में त मां हुनजो हर में कमेंट जो जवाबु नथो ॾेई सघां, लेकिन हिन वीडियो में मुंहिंजे दोस्त खे ॿुधायां थो दिलबर असद कुरैशी जो नंबर ॾियणु वॾो मुश्किल कमु आहे, असांखे मना थियल आहे, छा कयूं। ऐं तुंहिंजो हर बार मैसेज अचे थो त नंबर ॾे कीअं बि करे। बहरहाल मां इन कोशिशि में आहियां, नंबर जी इजाज़त मिली त मां तोखे पर्सनल ते नंबर ॾेई छॾींदुसि। नंबर मां इशू नथो करे सघां यूट्यूब ते, अदाकारनि सां वरी मसइला थींदा आहिनि, उन्हनि खे माण्हू तंग कंदा आहिनि ऐं पोइ हू नंबर ई पंहिंजो उहो बंदि करे छॾींदा आहिनि। वजह इहा, ॿी वरी अहिड़ी का वजह न आहे। ऐं बाक़ी हलूं था अॻिते पंहिंजी कहाणी तरफ़ दोस्तो। ऐं दुलार ड्रामो ऐं जेको आहे इहो तमामु जल्द स्टार्ट थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेका ड्रामा नथा हलनि, माण्हू काफ़ी कमेंट करे रहिया आहिनि यार वजह कहिड़ी आहे, कुझु ॿियो त हलायो वञे न, ॿ टे ॾींहं ड्रामो को आयो ई न आहे ऐं कुझु त हलायो वञे। दोस्तो उन वटि हिन टाइम मटीरियल मौजूदु न आहे, मटीरियल जो मतिलबु आहे हिन टाइम को उन वटि ड्रामो मौजूदु न आहे त छा हलाइनि। हिकिड़ो ड्रामो तयारु थियलु हूंदो आहे उहो पोइ हलंदो आहे। हिन टाइम उन्हनि वटि को अहिड़ो ड्रामो मतिलबु मौजूदु न आहे, इन टाइम इन जे करे उन जी जाइ ते हलाए छॾनि। मिनी सीरियल हूंदा आहिनि ठहियलु, उहे बि हिन वटि मौजूदु न आहिनि, न त हे 3-4 ॼणा जेका ख़ाली चैनल पियो रहियो आहे ऐं सिंध टीवी वारनि जो, न त हिते को न को हलाए छॾनि हा ड्रामो। ऐं देरी न थिए न, केरु चवंदो असांजो चैनल बंदि थिए, केरु चवंदो असांजा व्यूज़ न अचनि, हर कोई इहो सोचींदो आहे त असां पंहिंजे टाइम ते वीडियो ॾींदा अचूं ऐं असांजा जेका ऑडियन आहे उहो ऑडियन करे बोर न थिए ऐं असांजी ऑडियन टाइम सां असांजी वीडियो ॾिसंदी रहे ऐं असांजा व्यूज़ वधंदा रहनि, असांजा सब्सक्राइबर वधंदा रहनि।
उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे, लेकिन उहे टाइम ते ॾींदा आहिनि पर हुननि वटि मटेरियल मौजूदु न आहे। वजह इहा आहे, मटेरियल जॾहिं हूंदो त हर शइ ओके थी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿी ॻाल्हि इहा शेयर तव्हां सां कयां, हीअ जेका सूप सीरियल हाणे अची रहिया आहिनि इहे सिंध जा हिकु बहितरीनु सीरियल आहिनि। दुलाब बि हिकु, काफ़ी दोस्तनि मूं मैसेज कयो यार दुलाब जो मतिलबु छा आहे, त हिकिड़े दोस्त मैसेज कयो जी सऊदी अल दुबई मां मैसेज कयईं, उन चयो दुलाब जो मतिलबु असां वटि अरबी में इहो आहे, अलमारी खे दुलाब चवंदा आहिनि। हाणे हीअ थी सघे थो सिंधी में दुलाब जो मतिलबु अॼु ताईं कंहिंखे ख़बर न आहे, थी सघे थो अरबी लफ़्ज़ मां इहो खयों हुजनि, दुलाब अलमारी हुजे। अलमारी मतिलबु हिकु अहिड़ी शइ हूंदी आहे जंहिं मां सामान कपिड़ा वग़ैरह टंगींदो आहे, रखंदो आहे। थी सघे थो हे बि अहिड़ी हुजे त यानी कंहिं न्याणी जी हुजे, कंहिं ते हुजे बाबा इन खे तूं क़ैद करे छॾियो आहे अलमारी में, मतिलबु घर में घर खे अलमारी बि चयो वेंदो आहे, त उन जे मथां का न्याणी जे मथां का कहाणी हुजे अहिड़े हिसाब सां हूंदी, थी सघे थो। लेकिन हक़ीक़त पुछो दुलाब जो मतिलबु मां बि पहिरियों चकर ॿुधां थो अहिड़ो। अगरि तव्हां दोस्तनि में कंहिंखे ख़बर आहे दुलाब जो मतिलबु छा आहे त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। जंहिंखे कुझु जेको बि सम्झ में अचे त कमेंट सेक्शन में ॿुधाइजो त असांखे ख़बर पवे, ॾिसूं दुलाब जो कहिड़ी ॿोली में कंहिंखे छा चयो वेंदो आहे, सिंधी में छा आहे, अरबी में छा आहे, उर्दू में, पश्तो में, मतिलबु जेका ॿोली आहे बलोची में, इहो ज़रूरु ॿुधाइजो दुलाब जो मतिलबु छा आहे। काफ़ी दोस्तनि इहे मूं ॾे मतिलबु कमेंट कया यार दुलाब जो मतिलबु हीअ बि थी सघे थो, हीअ बि थी सघे थो। ऐं उन्हनि दोस्तनि जा मतिलबु वॾियूं महिरबानियूं, शुक्रिया उन्हनि दोस्तनि जो लख कुर्ब जेको असांजी वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं कमेंट कंदा आहिनि, ऐं उन दोस्तनि जा मां थोराईंदो आहियां। ऐं काफ़ी दोस्तनि इहो मैसेज कया त यार कुझु कोशिशि कर असांखे हिकिड़ो मतिलबु वधीक न, असां हिकु अधु नंबर असां ताईं पुॼाए। ऐं काफ़ी दोस्तनि जेका मूं प्ले लिस्ट अदाकारनि जी ठाहे रखी जंहिंमें हर अदाकार जो नंबर आहे, मां पोइ किस्ते में ॿुधायो त काफ़ी दोस्त विया उहो प्ले लिस्ट खोले, उन में घणनि दोस्तनि उहे नंबर खयां ऐं मूं ॾे मैसेज कयूं असां नंबर जो कमेंट में कयूं त असांखे नंबर मिलिया आहिनि। ऐं उन्हनि जी महिरबानी, उन्हनि जो शौक़ु पूरो थी वियो। सिर्फ़ु उते असद कुरैशी जो नंबर न आहे, ॿियो सभिनी जो नंबर आहिनि उन प्ले लिस्ट में। उन प्ले लिस्ट जो नालो आहे सिंधी एक्टर फ़ोन नंबर लिस्ट। काफ़ी दोस्त विया ऐं तव्हां न ॾिठो त मुंहिंजे इन चैनल जी प्ले लिस्ट में लिखियलु आहे प्ले लिस्ट जो नालो, उनखे वञी चेक कयो ऐं पोइ वरी कमेंट सेक्शन में पंहिंजी क़ीमती राय ॾियो ऐं उन सां राब्ता कयो। घणो कर नंबर इहे माण्हुनि हणी हणी उनखे तपाए छॾियो हूंदो अदाकारनि खे, कंहिंजा खुलियल हूंदा, कंहिं बंदि करे छॾिया हूंदा, कंहिं मटाए छॾिया हूंदा, लेकिन तव्हां पंहिंजी कोशिशि करे ॾिसो, आहे त कोशिशि आहे न, कोशिशि कंदो तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी। ऐं दोस्तो मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां त शाहिद खुशू व्लॉग ते अॻिते बि बहितरीनु ख़बरूं तव्हांखे मिलंदियूं रहंदियूं ऐं जेको आहे ड्रामा रिव्यू इन चैनल ते मिलंदा रहंदा। ऐं अदाकारनि जा जेका बि असांजा राब्ता हूंदा आहिनि उहो असां पंहिंजो पको कमु करे पोइ अॻिते कहाणी ॿुधाईंदा आहियूं। हाणे ड्रामा सीरियल हवेली हली रहियो आहे, गुलाम सिंह हली रहियो आहे, उहे बि हिन टाइम हलनि कोन था, हिन टाइम उन्हनि ते बि बंदि लॻा पिया आहिनि, उहे बि ईद जी वजह हुआ, ॿी अहिड़ी का वजह न आहे, ईद जी वजह खां ईअं थियो आहे। उन्हनि ते बि तमामु जल्द उहे बि हली वेंदा ऐं सुठे नमूने सां हली वेंदा। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वीडियो असांजो पुॻो आहे पंहिंजी पुॼाइणी ते। जे तव्हां वीडियो आख़िर ताईं ॾिठो आहे तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। असांजे चैनल शाहिद खुशू व्लॉग यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो, बेल आइकन खे ऑल ते कजो ऐं दोस्तनि सां लिंक ज़रूरु शेयर कजो फेसबुक ते, व्हाट्सअप ग्रुपनि में बि, ऐं सुठा सुठा कमेंट कजो, वीडियो खे ज़रूरु लाइक कजो। इन खे अल्लाह हाफ़िज़।